अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं एयरलाइंस तरफ़। नवाज़ शरीफ जो पासपोर्ट रिन्यू नाहे कयो। नवाज़ शरीफ अचणु चाहे त 24 कलाकनि में सफ़री इजाज़त ॾेई सघूं था। पीपी सियासी फ़ैसिलो कयो आहे। पीडीएम खे असेंबली में अचणु घुरिजे। इमरान ख़ान सियासी तौर ताक़तवर आहिनि। अवाम खे रमज़ान लाइ तारीख़ी पैकेज ॾिनो आहे। पाकिस्तानियुनि लाइ कुवैत जी वीज़ा खोली रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ हेडमास्टरनि खे पको करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध हाईकोर्ट कराची ऐं हैदराबाद जा ॿ धारदार फ़ैसिला आयल आहिनि। उस्ताद पंहिंजे वकीलनि सां राब्तो करे को हतमी फ़ैसिलो ॾियारनि त जीअं अमल करे सघिजे। हिकु बेंच उस्तादनि खे न कढणु ऐं ॿी बेंच उस्तादनि खां 2 महीननि अंदरि पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान वठण जो हुकुम ॾिनो। असीं हेडमास्टरनि जे कारकर्दगी मां मुतमिन आहियूं। हिननि स्कूलनि खे तमामु सुठो संभालियो हो। पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहे थो। ख़िते में अमन लाइ भारत खे पहिरियों क़दम खणणो पवंदो, छो त मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुरिजनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में सिक्योरिटी डायलॉग जी इफ़्तिताही सेशन खे ख़िताब। इमरान ख़ान चवे थो जंहिं मुल्क में थोरा माण्हू अमीर ऐं ग़रीबनि जो समुंड हुजे उते उहो मुल्क महफ़ूज़ नाहे हूंदो। गुरबत सभ खां वॾो चैलेंज आहे। मुल्क मालियाती खसारे खे मुंहुं ॾेई रहियो आहे। करंसी किरंदी आहे त महांगाई वधंदी आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। पीडीएम जे कालोक इजलास बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ इजलास में आसिफ़ अली ज़रदारी जे रवैये खे अफ़सोसनाक करार ॾींदे चयो आहे त असां नवे वारी सियासत खे विसारे पीडीएम जो भरपूर साथ ॾिनो। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त आसिफ़ अली ज़रदारी जे रवैये ते मूंखे बि ॾुख रसियो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऐं डेप्टी चेयरमैन मिर्ज़ा मोहम्मद आफरीदी जी कराची में क़ाइद-ए-आज़म जी मज़ार ते हाज़िरी। सादिक संजरानी जो चवणु आहे त मुल्क जे लाइ चारई सूबा बराबरि आहिनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी रोलिंग ते कुझु बि नथो चई सघां। आसिफ़ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस ते ॿुधणी। नए प्रोसिक्यूटर जावेद इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश। आसिफ़ ज़रदारी फरियाल टालपुर ऐं अनवर मजीद पारां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त। नैब जा शाहिद पहुचण ताईं नैब जी इस्तदा ते ॿुधणी कुझु देर लाइ मुलतवी कई वई। सुप्रीम कोर्ट आमदनी खां वधीक असां रखण वारे रेफरेंस में सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस ॿीहर सिंध हाई कोर्ट ॾांहुं माणे छॾियो। अदालती हुकम में चयो वियो आहे त हाई कोर्ट हक़ीक़तुनि जो जाइज़ो वठी 2 महीननि अंदरि ॿीहर फ़ैसिलो करे। नैब लाहौर मरियम नवाज़ खे 26 मार्च ते तलब करे वरितो। चौधरी शुगर मिल्स केस में मरियम नवाज़ खे ॿीहर तलब कयो वियो। मरियम नवाज़ खे 26 मार्च ते पेश थियण जी हिदायत। नैब ज़रियनि जो चवणु आहे त नयुनि शाहिदनि जी रोशनी में मरियम नवाज़ ख़िलाफ़ जांच करणी आहे। सुप्रीम कोर्ट सखर बैराज कॉलोनी जो बैंगलोर लीज ते ॾियण बाबति केस में एडवोकेट जनरल सिंध सेक्रेटरी आपाशी ऐं सेक्रेटरी मालखाने खे तलब करे वरितो। जस्टिस मुशीर आलम रिमार्क्स न आहिनि त ॿुधायो वञे त बैंगलोर कहिड़े कानून तहत लीज ते ॾिनो वियो। अवामी ज़मीन खे ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। ज़मीन बैराज लाइ रखी वई हुई। जस्टिस याया आफरीदी चयो आहे त जेकॾहिं असां इन जी इजाज़त ॾियूं त इहो ख़तरनाक मिसाल हूंदो। कराची जे इलाइक़े न्यू कराची में ख़ानगी बैंक मां करोड़ों रुपयनि जो धाड़ो। पुलिस मूजिबि 4 हथियारबंद बैंक में दाख़िल थी अमले खे यरगमाल बणाए फुरलट कई। मज़ाहिमत करण ते हथियारबंदनि हिकु सिक्योरिटी गार्ड खे ज़ख़्मी करे छॾियो।
जवाबदार बैंक खां अगरी रक़म फुरे फरार थी विया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई तेज़ कई वई आहे। मुल्क में कोरोना वायरस वधी 61 मरीजन जो हयातियूं गिरकाए वियो। फौतियुनि जो अंग वधी 13,656 थी वियो। 1,978 मरीजन जी हालत ॻणती जोगी। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,351 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 6,12,315 थी वियो। 5,75,867 मरीज वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सांगड़ भरसा मशीन स्टॉप वटि उठ गाड़ी ऐं मोटरसाइकिल में टक्कर। कानपुर वासी फोर। तलार वेझो ॻोठ हाजी बख्शण चांग में निंड सुतल पुरियत मथां ट्रक चढ़ी वई। हादसे में मुल्तान वासी मोहम्मद अंसर जट फो थी वियो। मोरो भरसां क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच जो रिक्शा खे टक्कर। हिकु ॼणो फो थी वियो। कानपुर के कचेवार इलाके में पुलिस जो मुगी की बाजियाबी लाइ ऑपरेशन पंचशकी जवाबदार गिरफ्तार। पुलिस हफ्तो अॻु लंजोलाड़े वटां अगवा थियल ड्राइवर शकील पठान के बाजियाब न कराए सघी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में वैक्सीनेटरन जो मुतालबन की महनता लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी। रोहड़ी बिरासिटी खानपुर मर ऐं ॿियनि शहरन में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणाया विया। रोहड़ी तालके अस्पताल के वैक्सीनेटरन जो अलामती फाहो खाई अनोखो एहतजाज। खैरपुर में BPHI में टेस्ट ऐं इंटरव्यू लाइ पहुतल उम्मीदवारनि मथां सिक्योरिटी गार्ड जो तशद्दुद। उम्मीदवारनि जो एहतजाज। उम्मीदवार जो चवणु आहे त इंटरव्यू लाइ घुराए तज़लील कई वई आहे। नोटिस वठी तज़लील कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।